व्यूज़ टाइम में भलीकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां 26 नवंबर खां तालीमी इदारा बंदि करण वारे ऐलान खां पोइ सिंध सरकार बि सूबे में शाम जो 6 बजे खां सुबुह जो 6 बजे ताईं लॉकडाउन शुरू करे कारोबार बंदि करण जो ऐलान करे छॾियो आहे। उन ॾिस में घरू खाते पारां नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिबि होटल अंदरि वेही मानी खाइण ऐं चांहि पीअण ते पाबंदी हूंदी। समूरियूं जिम्नेज़ियम्स, दरगाहूं, सिनेमाऊं, थिएटर पिणु ॿिए हुकुम ताईं बंदि रहंदा। ऑफिसुनि में रुॻो 50% अमलो कमु करे सघंदो, जंहिंखे SOP ते अमल करणो पवंदो। शादी हाल पिणु 9 बजे ताईं खुलियल रहंदा। महिमाननि जो अंगु 300 मां घटाए 200 कयो वियो आहे। मानी बुफे बदिरां दॿनि में पैक थी करे महिमाननि खे ॾियणी पवंदी। नोटिफिकेशन में वर्जायो आहे त अगरि SOP ते अमल न थियो ऐं मास्क न पातो त तइ कयल ॾंढ पिणु विधो वेंदो। इन्हनि हुकुमनि ते 31 जनवरी 2021 ताईं अमल कयो वेंदो। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ असांजे पैनलिस्ट में शामिल आहिनि नसीर मेमन साहब, अमर सिंधु साहिबा, इनाम भट्टी साहब ऐं शबीर शर साहब। में उनखे भलीकार। जी नसीर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं त ॿुधायो त इहे जेके पाबंदियूं सिंध सरकार ताज़ो कल्ह नोटिफिकेशन ज़रिए हयूं आहिनि, वापारियुनि त उनखे रद्द करे छॾियो आहे, पर हिन भेरे कोरोना जे हवाले सां काफ़ी मुंझार आहिनि, ख़ासि करे तालीमी इदारनि में जेके हुननि कल्ह ऐलान कयो आहे उन में का क्लैरिटी न आहे। हुकूमत वाज़े तौर ते आख़िर नोटिफिकेशन छो नथी इशू करे त क्लासिस कीअं हलंदा, ऑनलाइन हलंदा न हलंदा, घर में पढ़ाई थींदी कीअं थींदी, अमलो कीअं स्कूलनि में ईंदो, केतिरो अमलो स्कूलनि में तालीमी इदारनि में ईंदो, यूनिवर्सिटीज़ जो छा स्टेटस हूंदो। जी NCOC जंहिं फोरम फ़ैसिलो कयो आहे इहे डिटेल गाइडलाइंस उनखे ॼण घुरिजनि, छो त सिंध जी सूबाई हुकूमत उन सां मुतफ़िक़ आहे कान ऐं उहो चवनि था त असां पंहिंजे हिसाब सां शयूं इन जे करे ई मुंझार आहिनि त NCOC ऐलान करे छॾियो आहे सिंध हुकूमत सां उन सां मुतफ़िक़ न आहे ऐं का क्लैरिटी कोन थी अचे का बि रिटन में। मीडिया ते वेही करे उन्हनि 4 ॻाल्हियूं करे उन खां पोइ जो बंदि थी विया आहिनि त का ख़बर कोन पई। स्टूडेंट्स अञा ताईं परेशान आहिनि। जी जेतिरो जल्द थी सघे सिंध हुकूमत खे इन हवाले सां पंहिंजी लाइन वाज़े करणु घुरिजे पंहिंजे माण्हुनि जे लाइ। सिहत तोड़े तालीम ॿई सूबाई इशूज़ आहिनि। कोरोना को नेशनल लेवल ते एपिडेमिक ज़रूरु आहे, पर उहा नेशनल लेवल ते डिसीशन मेकिंग न थी सघंदी। कल्ह बि असां ॻाल्हि कई थे त उनजी इंटेंसिटी जे हिसाब सां लोकलाइज़ डिसीशन मेकिंग थींदी त किथे केतिरी इंटेंसिटी आहे, किथे कहिड़ा स्टेप्स वठिजनि, किथे न वठिजनि, ऐं उहो बि वीकली बेसिस ते रिव्यू करे उन मैप जे हिसाब सां उनखे रिएडजस्ट करण जी ज़रूरत पवंदी। त अक्रॉस द बोर्ड हिकु ई डिसीशन हलाइण कोरोना जे जेका लर्निंग थी आहे मूंखे लॻे थो उहो एडवाइज़ेबल न हूंदो। बाक़ी जेके सिंध हुकूमत स्टेप्स वरिता आहिनि मां पर्सनली सम्झां थो त बिल्कुलु इन जी ज़रूरत आहे। एॾी रैपिडली हींअर केसिस वधनि पिया, एतिरो ख़ौफ़नाक तरीक़े सां हुन में इज़ाफ़ो थियो आहे। जेतिरो लास्ट असां समर में ॾिठो हो पीक टाइम ते बिल्कुलु उहा सूरत हाल आहे। हिकिड़े पासे सियासी जलसा ऐं सॼी जेका नॉर्मल लाइफ जेका विच ते वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो स्टैंड वरितो त हीउ नज़रो ज़ुकाम हिन खां वधीक कुझु कोन्हे, सभु ख़ैर थी वियो आहे। जेको हुननि तासुर पैदा कयो हुनजे नतीजे में माण्हू एतिरा रिलैक्स थी विया आहिनि, छो त डेथ बि कोन थियूं आहिनि, असांजा वेंटिलेटर ख़ाली पिया आहिनि, असांजा बेड ख़ाली पिया आहिनि। त हुननि हिकिड़ो सॼो माहौल ठाहियो जंहिंमें माण्हुनि खे इहा ॾिनो वियो तासुर त सभु ख़ैर हो, इहा अजायो असां ऐं तव्हां परेशान थिया हुआसीं। हाणे माण्हू उन तासुर मां सवलाई सां न निकिरंदा। तंहिं करे जेकर सिंध हुकूमत ते स्ट्रिक्ट मेयर्स वठे थी त मुंहिंजे ख़्याल में उनखे बिल्कुलु वठणु घुरिजनि, उहे एनफोर्स करणु घुरिजनि। माण्हुनि जूं ज़िंदगियूं सुप्रीम आहिनि, हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे इहे सभई शयूं रुॻो इशू न थियनि पर इन्हनि ते स्ट्रिक्टली लागू थियनि। वापारी जे त पंहिंजो हुनखे 24 कलाक कयो त असांखे मुनाफ़ो किथां थियणो आहे, हुनजा ह्यूमन लाइफ इंपॉर्टेंट कोन्हनि। असां लास्ट टाइम बि इहो ॾिठो त ईद जे मौक़े ते कीअं वापारियुनि किथां किथां पंहिंजो टेक्निक्स यूज़ करे शॉपिंग मॉल खोलाया ऐं पोइ जेको हशर थियो हुन असां हालत ॾिठी त सुन में बेड न पियो मिले अस्पताल में। मां बिल्कुलु इंडोर्स थो कयां त अहिड़ी सख़्तु हिन वक़्त ते स्टेप्स वठणु घुरिजनि। जी ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब जे। इनाम साहब, ठीकु आहे, कोरोना ॾाढो सीरियस इशू आहे ऐं लॉकडाउन बि हुकूमत तरफ़ ऐलान थियो आहे, आवाम खे हुते अमल बि करणु खपे, पर जेका तालीमी इदारनि जे हवाले सां क्लैरिटी न आहे ऐं को नोटिफिकेशन न आहे, शागिर्द कीअं शयूं जेके आहिनि उहे ग्रेस्प कंदा त असांखे छा करणु खपे छा न करणु खपे। गवर्नमेंट आख़िर क्लैरिटी छो नथी आणे? अनिल ॾिसो न, हिते हिकिड़ो सिंध हुकूमत दोहरो किरदारु अदा थी करे ऐं दोहरो मयार थी रखे। हिकिड़े पासे वफ़ाक़ी हुकूमत जो जेको तालीमी इदारनि जे बाबति फ़ैसिलो उनखे मुकमिल तरह ते रिजेक्ट थी करे ऐं चवे थी त उन ते अमल न कंदासूं, का बि ज़रूरत कोन्हे। ॿिए पासे वरी बाक़ी जेको जनरल डिसीशन आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत खां बि वधीक सख़्तु आहे। यानी हिननि जेको शादी हालनि जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत चयो 300 माण्हू, हिननि चयो आहे 300 खां बि घटि 200 माण्हू। हुते इन्हनि जी का बि अहिड़ी शइ तइ कोन्हे थियल त बुफे हुजे या
पैकेट्स में जेको आहे ॾिनो वञे। हिननि हिते इहो बि तय कयो आहे त पैकेट्स में हुजे। बाज़ारुनि जे लाइ 6 खां 6 जो ऐलान थियो। इन जो मक़सदु इहो थियो त सिंध हुकूमत खे बि ख़बर आहे त ख़तरनाक सतह ते हींअर वरी सां जेका फैलजणु शुरू थी आहे वबा, उन में कंहिं हंध ते को अंग अखर ॾिनो पए त हिकिड़े ॾींहं ते 900 सैकड़ो रैपिड जेको आहे सो वधी विया केसिस उन शहर जे अंदरि हिकिड़े ई ॾींहं में। त जेकॾहिं इहो रेशो ईअं थींदो त इन तरह सां मूंखे लॻे थो त इहा ख़तरे खे असांखे सभिनी पासनि खां ॾिसणु खपे। सिंध हुकूमत इन्हनि मामलनि ते एक्सपर्ट ओपिनियंस एजुकेशन ते बि सिर्फ़ु हिकिड़ो पासो न रखनि त पेंडेमिक में कोरोना जे करे मार्केटूं, बाज़ार, शादी हाल, पब्लिक प्लेसिस उनखे बंदि कंदासीं, पर तालीमी इदारनि खे बंदि न कंदासीं। हलो ठीकु आहे, तालीमी इदारनि खे बंदि न कयो, पर उन्हनि जे लाइ वरी पोइ को प्रोसीजर ॿुधायो त छा हूंदो, कीअं थींदो। ख़ुदि हींअर वफ़ाक़ी सरकार बि हिकिड़े हंध ते वरी अञा मुंझियल आहे। हिकिड़े पासे ऐलान कयो अथऊं सभई तालीमी इदारा बंदि थींदा, ॿिए पासे उते जो उते हुननि जो ऐलान आहे त ट्रेनिंग जेके थियनि था इंस्टीट्यूट्स ऐं वोकेशनल इंस्टीट्यूट्स उहे बंदि न थींदा। त इन जो मतिलबु इहो थियो त हिकिड़ियूं शयूं हलंदियूं, ॿियूं न हलंदियूं। इहो कीअं थी सघंदो? अञा जेका ॿी शइ थी आहे उहा इहा थी आहे, HEC खे, हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद खे वरी चयो वियो आहे त तव्हां पंहिंजे तौर ते सॼी डेटा वठो पाकिस्तान जे यूनिवर्सिटीज़ जी, त उते छा सूरत हाल आहे, ऐं उनखां पोइ जेको आहे सो को फ़ैसिलो कयो वेंदो। ऐं मुमकिन इहो आहे त यूनिवर्सिटीज़ जे अंदरि वरी इहो फ़ैसिलो थिए त हर यूनिवर्सिटी पंहिंजे प्रिवेलिंग कंडीशन तहत डिसीशन्स वठे त छा थियणु खपे। त हाणे मूंखे ईअं लॻे थो त हिननि खे बजाए हिकिड़ो यूनिफॉर्म डिसीशन्स जे लाइ एक्सपर्ट्स जी टास्क फोर्स कमेटीज़ ठाहे उन्हनि खां जेको आहे डिसीशन्स वठाइण जे बजाए अलॻि अलॻि जेकॾहिं फ़ैसिला थींदा त उनमें घणो हिकिड़ो मूंझारो वधीक पैदा थींदो, ऐं उन मूंझारे जे सबबु जेको पोइ जेके नुक़सानात थींदा उहे बि वरी वधीक हूंदा। छाकाणि त घणे भाङे हिते असां वटि ईअं आहे, मिसाल तौरु प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि उहे चाहिनि था त स्कूल बंदि न थियनि, छाकाणि त प्राइवेट स्कूल्स जे स्कूलनि जे बंदि करण जे करे हुननि जी एडमिशन जो रेशो हिन साल जेका नई दाख़िला थियणी हुई उहा तमामु घणी घटिजी वई आहे। उन सां गॾोगॾु हुननि खे फीस रिकवरी जेका आहे उन में मुश्किलात पेश अचनि थियूं, छाकाणि जिन ॿारनि खे स्कूल में रेगुलर हू जेको पढ़ाइनि कोन था त वालदेन उन जे फीस पे करण में तमामु घणा रिलेक्टेंट आहिनि, उहे उन में सुस्ती कनि था। त हुननि जो घणे खां घणो ज़ोर हिन ते आहे त छा बि थी पए स्कूल्स खुलियल रहनि त जीअं हुननि खे इहे सभु शयूं मिलंदियूं रहनि। हाणे मामिलो इहो आहे त सरकार खे इहो फ़ैसिलो करणो आहे ऐं उहो डेटा बेस थी करे उनखे फ़ैसिलो करणो आहे, स्टैटिस्टिक्स जे बुनियाद ते करणो आहे, ऐं प्लस में SOPs जेके आहिनि उन्हनि ते अमल कराइण सां करे सघिजे थो। मूंखे इहो थो लॻे त सिंध हुकूमत खे पंहिंजे तालीम खाते जे अंदरि ऐं टास्क फोर्स कोई जेको आहे सो एक्सपर्ट्स जो जंहिंमें इन्फेक्शियस डिज़ीज़िस जा जेके एक्सपर्ट्स आहिनि उहे बि उन सां गॾोगॾु जेको आहे सो अकेडमिक्स जेके अकेडमिशियंस आहिनि उहे बि उन्हनि सां गॾिजी करे हिकिड़ो फ़ैसिलो करणु खपे त सॼी सिंध जे अंदरि तालीमी माहौल खे कीअं नुक़सान खां बि बचाइजे ऐं माण्हुनि जूं जानियूं बि कीअं बचाए सघजनि थियूं। छाकाणि त सॼी सिंध में हर उहो इलाइक़ो एतिरो ईअं अफेक्टेड न आहे। काछे जा स्कूल हुजनि या कचे जा स्कूल हुजनि या ॿहराड़ी जा उहे कुझु इलाइक़ा जिते अञा ताईं उहा वबा फैलिजी कोन थी सघे, छाकाणि त हुननि जो अॻे ई शहरनि खां हिननि खां आइसोलेशन घणी रहे थी, त उते उन्हनि खे कीअं कंट्रोल करे सघिजे थो। इहे सभु शयूं जेके आहिनि तॾहिं थी सघनि थियूं जॾहिं सिंध हुकूमत उन एक्सपर्ट्स खे वेहारे उन्हनि जे ज़रिए इहे फ़ैसिला वठे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत त वधीक वाइड़ा पैदा करे थी, हुननि जो घणो फोकस पॉलिटिकल इंटेंशन्स आहिनि, हू एजुकेशन या इकोनॉमी या माण्हुनि जी लाइफ जेका आहे उहा उन्हनि जे प्रायोरिटी ते कोन्हे। हुननि जी प्रायोरिटी ते आहे त पॉलिटिकल हींअर हुन मां कहिड़ो फ़ाइदो हासिल कजे ऐं उनखे ऐलान करे ऐं कीअं PDM जी मूवमेंट खे हिननि खे कीअं रोकजे। जी ठीकु आहे। जी हलो था अमर सिंधु साहिब। अमर साहिब, इहो ॾिसण में त वाज़े तौर ते आयो आहे त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत तालीम इदारा बंदि करण जे हवाले सां हिकु पेज ते न आहिनि। NCOC फ़ैसिलो करे छॾियो आहे। क्लैरिटी छो नथा आणनि NCOC वारा कंहिं लिखत में नोटिफिकेशन जे थ्रू त तालीमी इदारनि में जेको ऑनलाइन सिस्टम आहे पढ़ाईअ जो, या घर में एजुकेशन थींदी, या स्कूल में जेके टीचर्स ईंदा तालीमी इदारनि में उहे कीअं ईंदा, यूनिवर्सिटीज़ जो सिलसिलो छा हूंदो, छो नथा लिखत में का नोटिफिकेशन जारी कनि? ॾिसो, ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे पॉलिसी, ॿियो हूंदो आहे जेका फ़ैसिलो। पॉलिसी पहिरीं ठाही वेंदी आहे, फ़ैसिलो हुनजे आधार ते ईंदो आहे। जेका हिते मूंखे खोट लॻे थी पई उहा आहे पॉलिसी जी खोट आहे त पॉलिसी ठाही कहिड़ी अथनि। मिसाल जे तौर ते पॉलिसी में जेके सेंट्रलाइज़ डिसीशन आहिनि या लोकलाइज़ डिसीशन आहिनि, इन मामले ते मुंहिंजे ख़्याल में ॿ राय हुजण ई न खपनि त हर जॻह ते इन जी इंटेंसिटी जेका आहे सा कोविड जी उहा साॻी न आहे। मिसाल जे तौर ते पंहिंजे जेके हैदराबाद जो ई ॾिसो त उहा कल्ह टियों ॾींहुं जेका असां 24 ई हाणे
हाणे 34 हली वई आहे। त इन हिसाब सां जेकॾहिं ॾिसिजे त कुझु शहरनि जी तमामु घणी हाई पॉज़िटिविटी रेशियो पियो अचे, कुझु शहरनि जो तमामु घटि थो अचे पियो, किथे टेस्ट थियनि पिया, किथे टेस्ट न थियनि पिया। टेस्टनि जे लाइ बि मां तव्हांखे ॿुधायां त उहा नई पॉलिसी वज़ा कई वई आहे, जेका पिणु मां सम्झां थी त ख़तरनाक आहे इन हवाले सां जो उहा 60 सालनि खां मथे जी उमिरि जे लाइ जेकॾहिं सिम्पटम्स न आहिनि त उन्हनि जी जेका असां अगरि पाण वञनि बि था 60 सालनि खां मथे वारा त उन्हनि जो जेको आहे सो सिम्पटम्स खां सवाइ वारी असिम्पटम वारे खे जेका असां उनजी टेस्ट नथी पई वरिती वञे सिंध जे सरकारी जेका असां उन्हनि इस्पतालनि में। साॻे तरीक़े सां 40 सालनि खां घटि उमिरि वारनि खे बावजूदि इन जे त उहे के कॉन्टेक्ट में आया आहिनि, के कोविड कॉन्टेक्ट में आया आहिनि, उन्हनि जी बि जेका असां टेस्ट न पई वरिती वञे, छाकाणि त जेका असां चयो पियो वञे त उहा जेके आहिनि से लो रिस्क ते जेके आहिनि से आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त वफ़ाक़ी सरकार खां वेंदे सिंध सरकार ताईं पॉलिसी कहिड़ी हुजणु खपे, उते बि काफ़ी अभाम मौजूदु आहे। तालीमी इदारनि जे हवाले सां अभाम मौजूदु आहे। हिकु पासे त चाहे सरकार वफ़ाक़ जी हुजे, चाहे जेका असां सिंध सरकार हुजे, उन्हनि खे सभ खां वधीक जेको दबाव आहे उहो दबाव प्राइवेट स्कूलनि ऐं प्राइवेट इदारनि जो आहे, जेके कंहिं बि सूरत में तालीमी इदारा बंदि नथा करणु पिया चाहिनि। हाणे बंदि नथा करणु पिया चाहिनि, उन जे हवाले सां जेको टकराव अचे थो पियो, मां घटि में घटि इन ॻाल्हि में जेका असां बिल्कुलु जेका असां 100% कन्विंस्ड आहियां त जेके तालीमी इदारा आहिनि जिते तमामु घणी जेका असां डेंसिटी रहे थी स्टूडेंट्स जी, टीचर्स जी, उते तमामु घणो ख़तरो आहे, हाई रिस्क उन ते जेके आहिनि से अचनि था, उन्हनि जो बंदि थियणु लाज़िम आहे। अच्छा, जेकॾहिं बंदि थिए थो त उन बंदि थियण खां पोइ कहिड़े तरीक़े सां जेका असां उहे हलायो वेंदो, उते का पॉलिसी कान्हे त ऑनलाइन आहे न आहे। मिसाल अगरि ऑनलाइन आहे त सिंध जा जेके तइलीमी इदारा आहिनि, उहे सिंध जा तइलीमी इदारा ऑनलाइन जे लाइ कहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि से उहे ऑफर कनि था। अगरि HEC बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी माना वठे थी पई त HEC ख़ुदि ॿुधाए, छाकाणि त सभई तइलीमी इदारा तव्हां ॾिसी रहिया आहियो त ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियूं उन्हनि जी लेवल ते जेका हायर एजुकेशन आहे उहा ख़ुदि जेके इदारा जेके मालियाती बहरान जा शिकार आहिनि, उहे एतिरा सॉफ्टवेयर जेके वठी सघनि जिते जेके लेक्चर उहे अपलोड करे सघनि, जेके ऑनलाइन जेके आहिनि करे सघनि। छा इहो मुमकिन आहे? छा अहिड़ी का सर्वे थी आहे? छा अहिड़ी का जेका असां डेटा ख़ुदि HEC, मां अञा बि जेका असां हिननि इदारनि ऐं उन्हनि खे न चवंदसि त जेके आहिनि यूनिवर्सिटियुनि खे, पर HEC अहिड़े क़िस्म जी कहिड़ी ऑफर कई आहे, वफ़ाक़ी हुकूमत अहिड़े क़िस्म जी कहिड़ी जेका असां उहा ऑफर कई आहे। ॿिए पासे जेकॾहिं इहे अचूं त जेके आहिनि से सिंध हुकूमत जो जेको इहो फ़ैसिलो आहे 6 बजे वारे ताईं जेके आहिनि से बंदि करणु, मां उनखे जेका असां वेलकम चवां थी। वेलकम इन करे छाकाणि त ही सिचुएशन जेका अमर सिंह साहब, तव्हांजो चवणु आहे त जेको क्लियरिटी न आहे तालीमी इदारनि जे हवाले सां NCOC उहा पॉलिसी जो फुक़दान आहे। हलूं था शबीर शर साहब ॾे। जी शबीर साहब, छा चवंदव तव्हां, छो न क्लियरिटी आहे, छो नोटिफिकेशन न निकितो अञा ताईं? मसइलो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि हुकूमत बि कंफ्यूज़ आहे। हू त सिर्फ़ु जेको आहे हुनखे पॉलिटिसाइज़ करणु पई चाहे ऐं उन हवाले सां पहिरियों निशानो जेको आहे उहो बढ़ाए पई स्कूलनि खे, एजुकेशन सिस्टम खे कोलाप्स पई करे। उनखां पोइ हुनजो जेको निशानो हूंदा उहो हूंदा पॉलिटिशियंस जेके हींअर तमामु घणो सरगर्म आहिनि मौजूदा हुकूमत जे ख़िलाफ़। हिन महिल ताईं इहा सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। हाई कोर्ट में आई थिंक के सखर डिवीज़न जा तक़रीबन DHOs हुया, कोर्ट उन्हनि खां सुवाल कयो त भई तव्हां के टेस्टूं वग़ैरह कयूं था या छा था कयो, कहिड़ी तरह सां हाणे इहा हिनखे कोविड खे तव्हां फाइंड आउट पिया कयो। उन चयो त असां अगस्त ताईं कंदा हुयासीं, अगस्त खां पोइ असां वटि किट्स ई कोन्हनि के, ऐं असां हाणे हिन महिल त असां वटि टेस्ट करण जो को बि मयार असां वटि मुक़ररु कोन्हे, न को असां कयूं था, न को असां वटि मोबाइल टीमूं आहिनि, न ई असांखे हुकूमत हिन क़िस्म जी का डायरेक्शन ॾिनी आहे। त हाणे अहिड़ी सूरत हाल में हाणे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे पई त पोइ इहे फिगर्स केरु थो ॾिए। सखर डिवीज़न में बि ॾेखारनि था पिया त कोविड वधे पियो, उनजी फिगर्स केरु पियो मोकिले, केरु पियो टेस्ट वठे, कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि, का माफ़ोकुल फितरती क़ुवतूं आहिनि जेके उहे टेस्ट वठनि पियूं। उनखां पोइ स्कूल्स मां मालूम कयोसीं, पब्लिक स्कूल आहे, सेंट मेरी आहे, सेंट सुवेरी आहे, स्कूल ऑफ एक्सीलेंस आहे, ऐं बेकन हाउस आहे, ऐं मेहरान पब्लिक स्कूल आहिनि, और सराउंडिंग जा जेके स्कूल आहिनि उन्हनि में बि इन क़िस्म जी कंहिं बि जेका असां टेस्ट शुरू न कई आहे जेको इहो कलेक्ट करे गॾु करे इहे फिगर्स त हिते या कोविड वधे पई या न पई वधे।
रक़म हुकूमत जेका क्राइटेरिया मुक़ररु थी करे पई ऑनलाइन जी, हाणे जेके केजी नर्सरी खां 5 क्लास ताईं जा ॿार आहिनि उहे ऑनलाइन खे सम्झनि ई कोन था पिया। उन्हनि खे ऑनलाइन ते सम्झाइण जे लाइ हिननि वटि कोई जेको स्टाफ आहे, स्किल्ड स्टाफ, उहो मौजूदु ई कोन्हे को जेको उन्हनि ॿार न को हिननि वटि इन क़िस्म जी का टेक्नोलॉजी यूरोप वांगुरु ऐं कैनेडा अमेरिका वांगुरु मौजूदु आहे जेको उन्हनि इन क़िस्म जे ॿारनि खे जेको बिल्कुलु ई बेसम्झ थींदा आहिनि उन्हनि खे कंसंट्रेट करे यकजा उन्हनि जो दिमाग़ कठे करे ऐं उन्हनि खे उते वेही एजुकेट करे। हिते अहिड़ो को सिस्टम ई कोन्हे को जदीद टेक्नोलॉजी असां वटि अञा ताईं कोन इंट्रोड्यूस थी आहे। सिर्फ़ु फेसबुक ऐं जेको आहे सो इहे ॿिया 3 शयूं जेके उनखे नथो चई सघिजे त पोइ असां हुन सां यूरोप जी टेक्नोलॉजी सां मिली विया आहियूं। त इन करे हुकूमत ख़ुदि जेको आहे सो मुझारनि जो शिकार आहे, उहा ख़ुदि सोसाइटी में वधीक मुझारा पैदा पई करे, गैर यकीनी वारी सूरत हाल पैदा पई करे। उहा कहिड़ी रांदि पई खेॾे, कंहिंसां पई खेॾे, इहो कंहिंजो नुक़सानु करणु पई चाहे, इहो ख़ुदि हुकूमती हल्का बि सम्झण खां क़ासिर आहिनि। ऐं हुकूमत जी हालत इहा आहे त हुनजो सूबाई हुकूमतूं उन सां सहमत कोन आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमतुनि खे कान थी सम्झाए सघे, न कोई उन्हनि खे मुतमिन करे थी सघे, न कोई उन्हनि जो एतमाद हासिल करे थी सघे पई। त अहिड़ी सूरत हाल में जॾहिं गैर यकीनी वारी सूरत हाल हुजे, सिर्फ़ु असां हिकिड़ी ॻाल्हि हुकूमत जी जेका फिगर्स अलाए किथां शोशा छॾिया पिया वञनि, जेके टीवीअ ते अचनि था पिया, सोशल मीडिया ते अचनि था पिया, उन ते असां यकीन करे वेही रहूं त कोविड वधे पियो। कोविड त हले पियो, जेको आहे सो साल खां वठी बल्कि दिसंबर नवंबर खां वठी उहो हले पियो थोरो घणो, किथे न किथे उहो नज़र अचे पियो ऐं माण्हू हाणे घणो करे सम्झी विया आहिनि, उहे बि घरनि में वेही पंहिंजो इलाज कनि था। तमामु घटि नज़र आयूं आहिनि। 2 जज जेके आहिनि से उहे कोविड थिया हुया, उहे पाण ई सर्वाइव करे विया। 2-3 ॿिया माण्हू असांखे नज़र आया, उहे कोविड में उन्हनि बि घर में वेही पंहिंजो एहतियात कयो ऐं पंहिंजे ॿारनि खां बि परे रहिया, पाण खे आइसोलेट कयूं। इन तरह सां उन्हनि सर्वाइव कयो। SOPs जे तहत स्कूल माण्हुनि जा ॿार वञनि पिया, उहे ॾिसूं पिया, उन मुताबिक़ ॿार अचनि था, ॿारनि खे ॾिसजे थो, चेक कजे थो पियो। इन क़िस्म जूं के बि अलामतूं उन्हनि में नज़र कोन थियूं अचनि। ठीकु आहे शबीर साहब, तव्हांजो मौक़ो अची वियो। नाज़रीन, वक़्तु आहे नंढी ब्रेक जो। ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जिन्सी ॾाढे जे ॾोहारनि खे सख़्तु सज़ाऊं ॾियण जे मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो, इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं पंहिंजे पैनलिस्ट सां। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां जिन्सी ॾाढाईअ जे वाक़िअनि जी रोकथाम लाइ ॾोहारनि खे सख़्तु सज़ा तौरु नामर्द करण जे क़ानून जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। काबीना मेंबरनि सां गुफ़्तगू दौरान वज़ीर आज़म चयो त अवाम जी हिफ़ाज़त लाइ साफ़ ऐं शफ़ाफ़ अंदाज़ में क़ानून साज़ी थींदी। इमरान ख़ान चयो त मुतासिर औरतूं ऐं ॿार बग़ैर ख़ौफ़ ऐं ख़तरे जे शिकायतूं दर्ज कराए सघंदा। उन्हनि जी हिफ़ाज़त जो बि ख़ासि इंतज़ाम कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना खे ॿुधायो वियो त रेप कानून ऑर्डिनेंस जे दस्तावेज़ ते कमु मुकमल थी वियो आहे। वुमन पुलिसिंग, फास्ट ट्रैक केसिस ऐं शाहिदनि जी हिफ़ाज़त जो बि ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो। उन कानून जो उहे हिसो हूंदा। इन मौज़ू ते हलूं था असां शबीर शर साहिब ॾे। शबीर साहिब इहो ॿुधायो त सख़्तु कानून साज़ी ऐं सख़्तु सज़ा जिन्सी ॾाढाईअ जे ॾोहनि खे रोकण लाइ काफ़ी आहे या मुआशिरे जी बहितरी लाइ, रवैयनि में बहितरी आणण लाइ आगाही मुहिम जेका आहे उहा वधीक इम्पोर्टेंट आहे? जी शबीर साहब। जी, ला कानून अॻु में असां वटि मौजूदु आहे। नए कानून ठाहिण जी हुकूमत खे छो थी ज़रूरत महसूसु थिए, सम्झ में कोन थो अचे पियो। गैंग रेप हुजे या रेप हुजे, उनजे लाइ ला मौजूदु आहे ऐं ॿारनि सां रेप करण ते मौत सज़ा आहे, उमिरि कैद जी सज़ा आहे। गैंग रेप ते बि इन क़िस्म जूं सज़ा, इन खां वधीक सख़्तु सज़ा कहिड़ी बि ॾियणी था? माण्हू खे ज़िंदह दफ़न कंदा, छा कंदा, कहिड़ी सज़ा ॾींदा? बेसिक शइ इहा आहे त हिननि जा जेको मौजूदा कानून जे मुताबिक़ जेको हिननि जो इन्वेस्टिगेशन जो सिस्टम आहे, जांच करण वारो अमल आहे, उहो इंतिहाई नाक़िस आहे। हाणे जेका ताज़ी मंज़ूरी शबीर साहब ॾिनी वई आहे उहा आहे नामर्द करण वारी सज़ा। इहे ॾिसो न, इहे गैर इंसानी गैर इख़लाक़ी तरीक़ा आहिनि जेका सॼी दुनिया में काथे बि कोन्हनि खे। इहो इंतिहाई बेहूदा क़िस्म जो जेको अमल आहे, कीअं ॾींदा? जानवर आहिनि छा उन्हनि खे कसी कंदा? इहे अहिड़े जेके बेअक़लीअ वारियूं ॻाल्हियूं हीअ हुकूमत थी करे पई, सॼी दुनिया हिननि ते जेका आहे सा बाक़ाइदगी सां उथी खड़ी थींदी। त इन क़िस्म जी सज़ा तव्हां हिकिड़ो पाण खे इस्लामी मुल्क था सॼो पिया, ॿियो वरी मथां इन क़िस्म जी हैवानियत वारियूं जेके सज़ाऊं था ॾियो पिया,
इहो किथां कहिड़ो तव्हांखे दुनिया जो कानून इजाज़त ॾींदो? बिल्कुलु बेहूदा क़िस्म जो आहे। कंहिंखे हाणे बि असां वटि जेके आहिनि से क़िस्म जा जेके आहिनि उहे कानून जेको मौजूदु आहे उहो डिफेक्टिव पुलिस जे इन्वेस्टिगेशन सिस्टम जे करे अचे थी सज़ा माण्हू खे। बेगुनाह माण्हू पाता पिया आहिनि, गुनाहगार जेके छुटा था वञनि पिया, उनजी केरु सुभाणे क्राइटेरिया मुक़ररु कंदो त केरु कंहिं ते जेको आहे कूड़ो इल्ज़ाम हणी ऐं उनखे जेका आहे खसी न कराईंदो? इन क़िस्म जूं जेके बेहूदा क़िस्म जी हुकूमत जा जेके इरादा आहिनि, जेके तमीज़ ऐं इख़लाक़ जे दायरे खां सफ़ा ॿाहिरि आहिनि, उहे ख़ुदि हिननि खे हैवानियत तरफ़ पठी था वञनि पिया। चाहे सोसाइटी खे हैवानियत तरफ़ पठी वेंदा छा? करून वस्तवा जो सज़ाऊं जेके आहिनि अॼु जे दौर में क़बूल पवंदियूं छा? जेके इहे कलीसाई कोर्टुनि बि इन क़िस्म जूं सज़ाऊं कोन ॾिनियूं, जेके हे सज़ाऊं था तजवीज़ कनि पिया वेठा। कहिड़े दौर में तव्हां रहो था पिया? हीउ दौर कहिड़ो आहे? इन दौर में सॼी दुनिया जेका आहे सा छा पई करे? माण्हुनि खे वधि में वधि तव्हां एजुकेट कयो, मोबिलाइज़ कयो। तव्हां सेक्स ते एजुकेशन ॾियण जे लाइ तयारु कोन आहियो। उते बि तव्हांजे लाइ जेके मज़हबी रुकावटूं आहिनि उहे कोन था कयो पिया। पहिरियां ॿारनि खे तव्हां एजुकेशन जो तरीक़ेकार तब्दील कयो पंहिंजो। तव्हांजो एजुकेशन जो तरीक़ो उहो साॻियो ई जेको आहे मुग़लिया सुल्तनत वारो आहे, उहो तब्दील कोन थियो आहे। ॿारनि खे तव्हां सेक्स जे तरीक़नि खां उहा आगाह कोन था कयो, मोबिलाइज़ेशन कोन था ॾियो पिया। स्कूलनि में उहा एजुकेशन तव्हां हलो कोन था कयो पिया। मथां बेसिक शइ इहा आहे माण्हुनि खे एजुकेट करण जी, माण्हुनि खे शऊर ॾियण जी, माण्हुनि खे अख़लाक़ियात सम्झाइण जी। ठीकु आहे शरीफ़ साहब, तव्हां चवणु आहे त जेका एजुकेशन आहे, जेका आगाही आहे, दैट इज़ मोर इम्पॉर्टेंट। इहे सज़ाऊं ऑलरेडी कानून में मौजूदु आहिनि। इन क़िस्म जी सज़ा जेका हाणे तजवीज़ कई आहे उहा तव्हां चओ था शर्म जोगी आहे। हलूं था नसीर मेमण साहब ॾे। जी नसीर साहब, कीअं था ॾिसो वज़ीर आज़म जे इन फ़ैसिले खे जंहिंमें हुन सज़ा जी मंज़ूरी ॾिनी आहे, जंहिंजो ज़िक्र असां प्रोग्राम में कयोसीं? छा इहे सख़्तु सज़ाऊं ऐं इन क़िस्म जी कानून साज़ी ठीकु आहे इन खे रोकथाम लाइ, या आगाही जंहिंजो ज़िक्र शबीर साहब कयो त एजुकेट करण जी ज़रूरत आहे ॿारनि खे, मर्दनि खे, या जे मुआशिरे में जेके माण्हू रहनि था? तव्हां छा था सम्झो? ॾिसो, दुनिया सॼीअ में क्राइम जे हवाले सां अप्रोच बिल्कुलु शिफ्ट अची चुको आहे। हुन में हाणे दुनिया सॼी में कन्विंस्ड आहे त क्राइम बारबेरिक पनिशमेंट जो सॉल्यूशन हुनजो न आहे। तव्हां सऊदी अरब में ॾिसो, हर जुमे ते लिटरली सिसियूं था कटनि जलाद तलवारुनि सां। इन खां वधीक भयानक सज़ा कड़ी थी सघे थी, पर को सिलसिलो खोटो आहे। तव्हां कॾहिं को जुमो ॿुधो जंहिं ते तलवार न हली? ही सॼी ह्यूमन हिस्ट्री इवॉल्व थी आहे, मॉडर्न साइंसिस ऐं टेक्नोलॉजीज़ इन्वॉल्व थियूं आहिनि। बिल्कुलु जेको शबीर साहब जो 2-3 पॉइंट्स आहे उनखे एंडोर्स कंदुसि। पहिरीं ॻाल्हि आहे त बारबेरिक हिन क़िस्म जूं सज़ाऊं दुनिया में तव्हां पाण खे खिलण हाप करे छॾींदो। दुनिया चथरू कंदी तव्हां ते हिन क़िस्म जा नॉनसेंसिकल क़िस्म जा पॉलिटिकल स्टंट आहिनि, हीरोइज़म जा। मतिलबु जेको आहे लॉफुल एंड इम्प्लीमेंट करे कोन था सघनि। इन्वेस्टिगेशन सिस्टम ठीकु आहे कोन्हे, टेक्नोलॉजी जो यूज़ कोन्हे को, पुलिस जो सिस्टम रिवेम्प हिननि खां थिए नथो। पोइ माण्हुनि में सस्ती शोहरत ऐं पॉपुलिस्ट क़िस्म जा स्टंट छॾण जे लाइ इहे हुकुमरान वटि तरीक़ा रहिजी वेंदा आहिनि। त ॾिसो, असां हेॾी वॾी ख़ौफ़नाक सज़ा करण वारा आहियूं। जेकर फांसियुनि ऐं तलवारुनि सां सिसियूं वढण सां क़त्ल बंदि न थी सघिया आहिनि त इंसानी उज़वा वढण सां हिननि जो ख़्याल आहे त रेप बंदि थी वेंदा। ही ह्यूमन इंस्टिंक्ट जा मसइला आहिनि। ही सॼी दुनिया में असां वटि जेके मौली साहब आहिनि सम्झनि नथा, उहो सम्झंदा सेक्स एजुकेशन जो मक़सदु आहे त सेक्स कीअं कजे इहो सेखारियो वेंदो रुॻो। भाई सेक्स एजुकेशन हिकिड़ो कॉम्प्रिहेंसिव इवॉल्व साइंस आहे। नंढी एज खां वठी ॿारनि खे पंहिंजे सेक्स ऐं उनजी सेंक्टिटी सेखारी वेंदी आहे। उनजे बेसिस ते उनखे उनजी प्रोटेक्शन सेखारी वेंदी आहे। सोसाइटीअ में तव्हां हिकिड़ियूं फज़ीलतूं आणींदा आहियो, उहा सभु फज़ीलतूं तव्हांजी सोसाइटी में ग़ाइबु आहिनि। तव्हांजा सिस्टम ग़ाइबु आहिनि, तव्हांजो लॉ एंड ऑर्डर ग़ाइबु आहे। तव्हां रुॻो ॿ-4 माण्हुनि खे पट टकर ऊंधो करे हुननि जा तव्हां मर्दाना उज़वा वढे ऐं तव्हां दुनिया खे ॿुधाईंदो त असां रेप ख़तमु कराए छॾिया। कंप्लीटली रिडिकुलस नॉनसेंसिकल क़िस्म जी अप्रोच आहे। ही क्राइम खे ख़तमु करणु ही उहा ई अप्रोच आहे, हाफ फ्राए कयो, फुल फ्राए कयो, टंगे छॾियो, ऊंधो कयो, कोड़ा हणो। एक्चुअली ही क्राइम खे अप्रूव करे इन अप्रोच सां दुनिया में किथे बि न थियो आहे, हिते बि न थी सघंदो। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, छा चवंदो तव्हां? मूंखे त हैरत थी लॻे, दुनिया सॼी में जेको बि इन क़िस्म जो कानून ठाहियो वेंदो आहे उन जे पुठियां जेको प्रीएम्बल ऐं ऑब्जेक्टिव हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त उहो ॾोह घटिजे या ख़तमु थिए। पर हिते ही जेको कानून ठाहिण जी ख़्वाहिश आहे उहा इन्हनि जी इहा आहे त हिकिड़ो भयानक क़िस्म जो अहिड़ो कानून ठाहिजे जेको सिर्फ़ु असांजी नामाचारी करे ऐं असांखे जेको आहे माण्हुनि खे ख़ौफ़ ॾियारण जे लाइ हुजे। ख़ौफ़ सां जेकॾहिं इहे शयूं ख़तमु थियनि हा त दुनिया में हिन वक़्त ताईं मुंहिंजे ख़्याल में बारबेरिक दौर खां वठी करे अॼु ॾींहं ताईं जेके बि कानून इन तरह जा थिया आहिनि उन्हनि सां इहा शइ ख़तमु कोन थी आहे। अॼु जे जदीद दौर में दुनिया इन ते घणो फोकस्ड आहे त फांसी जी सज़ा बि ख़तमु कई वञे ऐं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि मां फांसी जी सज़ा बि ख़तमु आहे।
क्रिमिनल खे उनजो क्रिमिनल माइंड तब्दील करण लाइ उनजी एजुकेशन कई वेंदी आहे, तरबियत कई वेंदी आहे, त जीअं उहो पंहिंजे उन गुनाह ते या ॾोह ते पिशेमान थिए ऐं उन खां बाद उनजो तौबह ताइब थिए। ख़ुदि इन्हनि जो इस्लाम असांजो पंहिंजो जेको आहे उहो बि इन ई क़िस्म जी जेका असां तालीम ऐं तरबियत ॾिए थो त माण्हूअ खे ख़तमु करण जे बजाए गुनाह खे ख़तमु करण जे लाइ जेका कोशिशि कई वञे। पर हिते हिननि वटि सोच इहा आहे त कानून अहिड़ो ठाहिजे जंहिंसां बसि उन हिकिड़े माण्हू जेकॾहिं इहो अमल कयो उनखे तव्हां इहा सज़ा ॾींदव त छा उन सां इहो क्राइम ख़तमु थी वेंदो? त मूंखे इहो थो लॻे त प्रॉपर जेका उन ते अंडरस्टैंडिंग आहे त लॉ हिते त मुल्क में हिन मुल्क में त चोरी जो सिर्फ़ु जेको केस आहे उहो बि कीअं इस्तेमालु थींदो आहे। ख़ुदि सियासतदान हिक ॿिए जे मथां चोरी जा केसिस लॻाए माण्हुनि खे सियासतदाननि खे जेल में बंदि कराईंदा आहिनि। ही त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं बारबेरिक क़िस्म जा हिकिड़े वहशी क़िस्म जा जेकॾहिं फ़ैसिला कया वेंदा, कानून आंदा वेंदा, त छा हिते इहो ऐन मुमकिन कोन्हे त कोई कंहिंखां सिर्फ़ु पलांद वठण जे लाइ या कंहिंसां का जेका आहे असां उनखे उनजे मथां पंहिंजो कंहिं ॿिए सबब जे करे उन ते अहिड़े क़िस्म जो इल्ज़ाम हणी करे उनखे इहा सज़ा ॾियारे छॾे। जंहिं मुल्क में इन्वेस्टिगेशन जो तरीक़ेकार सही न हुजे, जंहिं मुल्क में कानून ते प्रॉपर अमल न थींदो हुजे, जंहिं मुल्क में कोर्टूं मुकमिल तरह ते इन्हनि शयुनि खां कासिर हुजनि जो इन क़िस्म जे फ़ैसिलनि ते सही क़िस्म इन क़िस्म जे ॾोहनि ते को सही क़िस्म जा फ़ैसिला करे सघनि, त उते अहिड़नि कानूननि खे पास करण सां सवाइ इंतकामी कार्रवाइयुनि जे ॿियो कुझु बि न थी सघंदो। हिते इहो प्रूफ थियल आहे पाकिस्तान में त जेको बि इन क़िस्म जो कानून आयो आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद जे लाइ मुख़ालिफ़ खे उन में फासाइण जे लाइ इस्तेमालु थींदो रहियो आहे, बल्कि हक़ीक़ी तौर ते उन ॾोह खे ख़तमु करण जे लाइ उहो कानून या उहा सज़ा जेका इस्तेमालु न थी सघी आहे। त आउं सम्झां थो इन तरह जो फ़ैसिलो मुकमिल तरह ते वहशाणो, गैर इंसानी ऐं आलमी तौर ते उन सिफ़ मां पाण खे ॿाहिरि करे बीहारण वारो हूंदो जंहिं ते दुनिया अॼुकल्ह क्राइम खे ख़तमु करण लाइ सोचे पई त दुनिया मां ॾोह कीअं ख़तमु थिए। उन ॾोह खे ख़तमु करणु वधीक अहम आहे। ॾोहारी खे ख़तमु करणु या ॾोहारी हिकिड़े खे सज़ा ॾियणु इहो सिर्फ़ु उन जो हल कोन्हे। जेकॾहिं ईअं हुजे त पोइ मुआशिरे जे अंदरि हर नंढो वॾो जेको बि क्रिमिनल आहे उनखे खणी मारे छॾियो ऐं पोइ छा उन सां सोसाइटी साफ़ थी वेंदी? छा उन खां पोइ जेको नओं नसुल ईंदो उन्हनि खे वरी उन्हनि मां को माण्हू बुरो पैदा न थी सघंदो? जिन मुल्कनि में क्राइम घटियो आहे, मिसाल जापान जो जेकॾहिं मिसाल वठूं त जापान में जेको चोरी ऐं ॿिया जेके इन क़िस्म जा क्रिमिनल एक्ट्स आहिनि या ॿिए कंहिंजी शइ खे पंहिंजे कब्ज़े में करण वारो जेकॾहिं उहो घटियो आहे, छा उनजो सबबु इन तरह जा कानून आहिनि या उते मुआशिरे जे अंदरि इहो अहसासु पैदा करणु आहे त इंसानियत छा हूंदी आहे, इंसान जो बुनियादी मुआशिरे में किरदारु छा हुजणु खपे ऐं उहो जेकॾहिं पंहिंजो किरदारु अदा करणु सही तरीक़े सां शुरू करे त उहो क्राइम ख़तमु थींदो। त हिननि जी मुकमिल तरह ते डायरेक्शन जेका आहे उहा ग़लति आहे। कानून इन जे लाइ न हुजे त ॾोहारी ख़तमु थिए, पर कानून हुजे त ॾोह कीअं ख़तमु? तव्हांजो मौक़े बची हलूं था अमर सिंधु साहब ॾे। जी अमर साहब, ॾिसो जेके आहिनि से मॉरल फ़लसफ़े जे अंदरि, इथिक्स जे अंदरि थ्योरीज़ पढ़ायूं वेंदियूं आहिनि, थ्योरीज़ ऑफ पनिशमेंट। उन थ्योरीज़ ऑफ पनिशमेंट में टिनि क़िस्मनि जूं जेके आहिनि से थ्योरीज़ कमु कंदियूं आहिनि। हिकिड़ी थींदियूं आहिनि जंहिंखे चयो वेंदो आहे त इंतकामी जेका असां उन ते ॿधल हूंदी आहे, त माना आंख के बदिले आंख, कान के बदिले कान। ऐं उहे त हमूराबी जो अॼु खां जेके आहिनि से 4000 साल पहिरीं जेका असां जेको सज़ाउनि जो सिलसिलो उहो इहो ई हुयो त अखि जे बदिले अखि, कन जे बदिले कन। उन खां पोइ ॿियूं जेके आहिनि से रिफॉर्मेशन लाइ हूंदियूं आहिनि, त जेके आहिनि से माण्हुनि जी जेको मुजरिम आहे उनजी जेका सा रिफॉर्मेशन थी सघे। टे नंबर ते अञा बि हूंदियूं आहिनि त अञा बि वधीक जेके आहिनि से उनखे कहिड़े तरीक़े सां क्राइम खे ख़तमु करण में मदद ॾेई सघे। पर हीअ जेके जंहिं क़िस्म जी जेका असां सज़ाऊं तजवीज़ कनि पिया, उहे सज़ाऊं मां सम्झां थी त उहो हमूराबे जी जेके आहिनि से 4000 साल पुराणनि माना जेके आहिनि से आंख के बदिले आंख खां बि वधीक वहशतनाक जेके आहिनि से सज़ाऊं आहिनि, जंहिंसां ही सम्झनि था, हिननि जी कूड़ी सम्झ मुताबिक़ ई सम्झनि था त हू समाज जे अंदरि उहो क्राइम या उहो ॾोह ख़तमु कराइण में कामयाबु थी वेंदा। जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त दुनिया जूं जेके जदीद थ्योरीज़ आहिनि उहे इहो ॿुधाइनि थियूं त कंहिं बि क्राइम खे ख़तमु करण जे लाइ उनखे माइंडसेट उनखे तब्दील करणो आहे, उनजो सॼो मैकेनिज़म समाज जो तब्दील करणो आहे। मिसाल जे तौर ते रुगो इहो ई चयो वञे त भला जेके सज़ाऊं जेके आहिनि से सख़्तु सज़ाऊं त न आहिनि, हिकिड़ियूं आम जेके
करण से सज़ाऊं आहिनि या भला इवन जेका सा मौत जी। जी सज़ा बि न हुजे। पाकिस्तान जी अदालतनि में हिन वक़्त ताईं रेप जे केसनि में केतिरनि माण्हुनि खे सज़ाऊं कन्विक्टेड केतिरा आहिनि? जॾहिं तव्हां कन्विक्शन जो रेशियो माना रेप केसनि में कन्विक्शन जो रेशियो सिर्फ़ु 2% बि कोन्हे। जेके केस थियनि था रिपोर्ट थियनि था 2% माण्हुनि खे बि सज़ा कोन आई आहे। उन जॻह ते तव्हां कहिड़े बि क़िस्म जी इंतिहाई वेशियाणा क़िस्म जी बि जेकॾहिं सज़ा तजवीज़ कंदो त अदालतनि जे हिन मौजूदा निज़ाम जे अंदरि उहो मुमकिन ई न हूंदो त माण्हू सज़ा ताईं पहुचे। नंबर 1 नंबर ॿी ॻाल्हि छा इहे सम्झनि था त जेका असां हिकिड़े ख़ौफ़ जी बुनियाद ते जेका असां क्राइम खे घटि करे सघजनि था। त मां मिसाल ॾींदी हलां त फ्रेंच रेवोल्यूशन खां पोइ उन टाइम ते जेका असां हिकिड़े जेका आम जेके पब्लिक में जीअं सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं हुयूं त हिकिड़ी सज़ा पे आई त पॉकेट जेका असां चोरी इन जी जेका असां जेब कतरनि जी खे जेकॾहिं सरेआम फाई चाढ़ी वञे त जेका असां माण्हू जेका असां इहो ॾोह न कंदा। ऐं जॾहिं उन मजमूए जे अंदरि जॾहिं फाई चाढ़ी वई त ख़बर पई त अधु जेको मजमूओ ॾिसण आयो हुयो हुनजा अधु मजमूए जा जेके खीसा कटिजी चुका हुया। सो चवण जो मक़सदु इहो आहे त इहो कंहिं बि क़िस्म जो तासुर जेको पैदा कयो वियो आहे ग़लति आहे। ॻाल्हि इहा आहे त जेको ॾुखियो कमु आहे जेको तव्हांजे इख़्तियार में कमु आहे उहो कमु इहो आहे त माइंड सेट चेंज करणु। ऐं ही हुकूमत उहा साॻी काबीना आहे जंहिंजो काबीना जो वज़ीर वञी औरतुनि जे ख़िलाफ़ उन्हनि लीडरनि जे ख़िलाफ़ ख़वातीन जे ख़िलाफ़ कहिड़ी ॿोली इस्तेमालु कंदा रहिया आहिनि। ख़ासि तौर ते तहरीक इंसाफ़ जा माण्हू तहरीक इंसाफ़ जी ट्विटर जी ॿोली ॾिसो। तहरीक इंसाफ़ जे जेका असां औरतुनि जे लाइ जेका ट्विटर ते ॿोली इस्तेमालु थींदी आहे जेका ख़ासि तौर ते जेका पंहिंजे मुखालफ़िन जे लाइ उन्हनि जे औरतुनि जे लाइ उन्हनि जे घारियुनि जी सूरत में जेका इस्तेमालु कंदी आहे मां सम्झां थी त तहरीक इंसाफ़ जो कुझु बि न करे रुगो पंहिंजे माण्हुनि जी जेका ज़हनी तरबियत करे जेका औरतुनि खे जिन्सी हवाले सां रैप करण ऐं उन हवाले सां जेका असां त मां सम्झां थी त उन में बि घणी जेका असां जेका असां इस्लाह करे सघिजे थी। इस्लाह करणु घुरिजे समाज जी ऐं उनजी अमर साहब तव्हांजो चवणु आहे त माइंड सेट चेंज करण जी ज़रूरत आहे ऐं सज़ा जे भउ खां ॾोह खे ख़तमु नथो करे सघिजे। सभिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन तव्हां महिमाननि जा राय ॿुधा। प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।